के ब्रेकिंग न्यूज़ जो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 12 पुलिस एहलकारनि जी शहादत ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू रहीम यार खान में पेश आयल वाक़े जी मज़म्मत करे थो। अमन कायम करण सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। उम्मीद आहे त पंजाब पुलिस 12 एहलकारनि जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कंदी। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया, अपडेट कंदा हलूं। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 12 पुलिस एहलकारनि जी शहादत ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू रहीम यार खान में पेश आयल वाक़े जी मज़म्मत करे थो। अमन कायम करण सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। उम्मीद आहे त पंजाब पुलिस 12 एहलकारनि जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कंदी। आगे कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 12 पुलिस एहलकारनि जी शहादत ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। आम खबर ॾियूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 12 पुलिस एहलकारनि जी शहादत ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू रहीम यार खान में पेश आयल वाक़े जी मज़म्मत करे थो। अमन कायम करण सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। उम्मीद आहे त पंजाब पुलिस 12 एहलकारनि जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कंदी। नाज़रीन हम खबर ॾियूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 12 पुलिस एहलकारनि जी शहादत ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ कुरैशी, पीपी चेयरमैन पारां इन वाक़े ते दुख जो इज़हार कयो वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल अनिला, पंजाब में दाड़िलनि जे हथां हमले में 14 पुलिस एहलकारनि जी शहादत ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी न सिर्फ़ अफ़सोस इज़हार कयो आहे, बल्कि संदसि चयो त सॼे रहीम यार खान जो जेको कचे जो इलाइक़ो आहे, हिन में पेश ईंदड़ वाक़े जी उहो मज़म्मत करे थो। अमन सूबाई हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। ॾोहारी पेशा जेके उनसर आहिनि उन्हनि खे सख़्तु जेको हथनि सां न सिर्फ़ु मुंहुं ॾियणो पवंदो। संदसि चवणो त उमेद आहे त पंजाब पुलिस जे जेके 14 जवान आहिनि उन्हनि जी शहादत जा जेके ज़िम्मेदार आहिनि जल्द उन्हनि खे कानून जे कटड़े में न सिर्फ़ु आंदो वेंदो, बल्कि शहीद एहलकार क़ौम जा बहादुर पुट आहिनि, सपूत आहिनि, उन्हनि जी कुर्बानियूं रायगान वञनि न ॾिनियूं वेंदियूं। संदसि चवणो त वाक़े जी जांच कराई वञे, ज़ख़्मी एहलकारनि खे न सिर्फ़ु बहितर इलाज मुआविज़े खे यकीनी बणायो वञे। पंजाब पुलिस जा जेके ऑफिसर ऐं जवान आहिनि उन्हनि पंहिंजे फर्ज़नि जी अदायगी ख़ातिर लाज़वाल कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी भुट्टो शहीद एहलकारनि जे ख़ानदान सां न सिर्फ़ु दिली ताज़ियत कई आहे, बल्कि उन्हनि सां दुख ऐं यकजहती जो इज़हार पिणु कयो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ फयाज़ कुरैशी।